अच्छा सर, हाँ हिन वक़्तु तव्हांजी असां हिन म्यूनिसिपल ऑफिस में मौजूद आहियूं। रश पे मूंखे तमामु घणी नज़र अची रही आहे। ऐं पुछणु चाहियां पई त हिकिड़े तरक़ियाती प्रोजेक्ट जॾहिं शुरू थींदो आहे, कोई बि डेवलपमेंटल प्रोजेक्ट, उन जे रस्ते में रुकावटूं कहिड़ियूं ईंदियूं आहिनि जो हू डिले जो शिकार थींदो वेंदो आहे। बजट जा बि इशूज़ आहिनि, काफ़ी विखोड़ मामला हुजनि त उहे छो पेश ईंदा आहिनि? केतिरो टाइम लॻंदो आहे मुकमल थियण में? सो असांजे हिकिड़े त सिंध गवर्नमेंट असांजा प्रोजेक्ट हूंदा ई ऑलरेडी ADP बेस्ड हूंदा आहिनि एनुअल डेवलपमेंट प्रोग्राम जे हवाले सां। त उहे प्रोग्राम जेके सॉलिड 3 साल 4 साल प्रोजेक्ट हूंदा आहिनि, पोइ कॾहिं कॾहिं फंड्स जी कमी जे करे उहे स्लो थी वेंदा आहिनि। ऐं स्लो थियण जे करे वरी इहो थींदो त वरी रेट इलाही रेस करे था वञनि। पोइ रेट्स जे करे वरी ठेकेदारनि जा ऐं गवर्नमेंट जे सेक्टर ते पंहिंजो हिकिड़ो मसइलो थी थो वञे। वरी जॾहिं रिवाइज़ थियनि, वरी एस्टिमेट्स रिवाइज़ थियनि, इन जे करे मेजर प्रोजेक्ट्स जो डिले थियण जो इहो रीज़न हूंदो आहे। बाक़ी जॾहिं एज़ पर म्यूनिसिपलिटी जे हवाले सां असांजा म्यूनिसिपलिटी जो को प्रोजेक्ट डिले न आहे थींदो। असां एज़ पर टाइम पीरियड ते ई पंहिंजा प्रोजेक्ट करे वठंदा आहियूं। जेके अॻे असांजा प्रोजेक्ट पुराणा रहिया आहिनि, उहे तक़रीबन जेके टाइम फ्रेम सां हुआ 18 महीननि जो टाइम हूंदो मैक्सिमम असांजो म्यूनिसिपलिटी जो, त असां 18 महीननि में उहे प्रोजेक्ट कंप्लीट करे वरिता। ऐं हाणे बि असांजी जेका डेवलपमेंट थींदी इंशाल्लाह, जेको असां जून में असांजा काउंसलर साहिबान असांजे बुरहानुद्दीन साहब मौजूदु आहे, शौकत उदयपुरी साहब मौजूदु आहे, घनश्याम दास असांजो काउंसलर मौजूदु आहे, हाजी सत्तार खुसरो साहब मौजूदु आहिनि। त इन सां गॾु केतिरे हद ताईं थिए थी? ट्रांसपेरेंसी खे केतिरो मेंटेन कयो था? ॾिसो, असां एज़ ए म्यूनिसिपलिटी जे हवाले सां असां वटि त अल्हम्दुलिल्लाह अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे जंहिंमें करप्शन जे हवाले सां या बेड गवर्नेंस जे हवाले सां या हिते मिसमैनेजमेंट जे हवाले सां टाइमली मुकमल जी असां वटि टाइम सां थिए थो। ऐं इन सां असां वटि बिल्कुलु ट्रांसपेरेंट ऐं मेरिट बेस्ड सिस्टम आहे। ऐं उन में कंहिं क़िस्म जी का बि गुंजाइश न आहे। ऐं न सिर्फ़ु आउं ॾिसंदो रहियां, मुंहिंजा काउंसलर साहिबान, असांजी टीम जा सभई दोस्त, असांजे बल्कि ऑफिसर साहिबान, असां इंजीनियर साहब मौजूदु, इहे सभई टाइमली उनखे असां ॾिसूं बि था ऐं क्वालिटी वाइज़ ऐं उनखे असां कंप्रोमाइज़ नथा कयूं। असांजा म्यूनिसिपलिटी जा प्रोजेक्ट हाणे बि ईंदा इंशाल्लाह। तव्हां ॾिसंदव वरी जेकॾहिं तव्हांजो को टाइम मिले त अॻे साल अचिजो, त इंशाल्लाह जेके असांजा प्रोजेक्ट असां स्टार्ट कंदासीं उहे इंशाल्लाह असां टाइमली पूरा कंदासीं। ऐं असां इंशाल्लाह उमरकोट खे जेको असांजो बजट आहे, जेको म्यूनिसिपलिटी जे पंहिंजे सोर्सिस जो, उन जो इंशाल्लाह टेंडर असां नेक्स्ट मंथ इंशाल्लाह करणु वञूं पिया जून में। ऐं तव्हां ॾिसो त ट्रांसपेरेंट सिस्टम ते थींदो, मेरिट बेस थींदो। ऐं पूरे शहर में जेके मेगा प्रोजेक्ट्स असांजे काउंसिल वार्ड्स वाइज़ जेके सिलेक्शन कंदी, काउंसिल अप्रूवल कंदी, उहा इंशाल्लाह स्कीम सभु थींदी।